वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबत के सुरहान चाहे जेकॾहिं वर्सल खे जोड़े थी जंहिंजे हेल्प पैक में कैश इनामात मौजूद आहिनि ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जीअं त नाज़रीन अली मुमताज़ लांघा साहब असां सां मौजूद आहिनि सर असांजे कॉलर जेको आहे रियाज़ रिंद तव्हां को सुवाल पुछियो उन जो छा जवाबु ॾींदा अदा रिंद साहब वॾी महिरबानियूं लख लाइक़ ऐं तव्हांजो जेको तव्हां क्वेश्चन रेज़ कयो आहे जेको सुवालु पुछियो आहे मूंखे जेकर यादि हुजे त तव्हांजो नंढिड़ो सुवालु आहे असुल में नंढिड़ो सुवालु न आहे तमामु वॾो सुवालु आहे उनजो जवाबु मां तव्हांखे सिंपली इहो ॾींदुसि ॿिनि लफ़्ज़नि में बीइंग अ प्रोफेशनल माण्हू पंहिंजी फील्ड में ऐं ख़ासि तौर ते अकेडमिक्स सां मुंहिंजो तालुक़ु हुजण जे करे असांजे मुल्कनि में बिल्कुलु हिकिड़ा मतिलबु लॉज़ ठहियल आहिनि ऐं रूल्स ठहियल आहिनि जिन खे इदारा फॉलो कंदा आहिनि त भई क्लास में 20 खां वधीक ॿार नथा थी सघनि 30 खां ॿार नथा थी सघनि वधीक ऐं उन ते बिल्कुलु सख़्ती सां छो त तालीम जी क्वालिटी इम्पोर्टेंट आहे जेकॾहिं हिकिड़ो टीचर आहे उनजे अॻियां जेकर 400 ॿार आहिनि त छा पढ़ाए सघंदो पर उन ॻाल्हि ते मां इहो ज़रूरु चवंदो हलंदुसि त कॾहिं बि माण्हू जेको आहे न हालात जे अॻियां न करे मूंखे त तमामु वॾी ख़ुशी थी त अहिड़ी हालतुनि जे बावजूदि हिकिड़े उस्ताद जे बावजूदि 400 ॿार अचनि था जेकॾहिं 400 ॿार अचनि था ऐं इहे ॿार पढ़ी पिया त तमामु वॾी तब्दीली आई आहे ऐं ॿी आख़िरी ॻाल्हि मां इहा कंदो हलंदुसि भाउ त असां माण्हू जेके आहियूं न ॾाढा ड्रिनल आहियूं असां सुवाल नथा पुछूं तव्हां जीअं सुवालु पुछियो आहे ज़बरदस्तु आहे त असांखे जॾहिं बि मौक़ो मिले पंहिंजी हैसियत जे आर असां इहे सुवाल पुछूं उन तालीमी इदारनि सां वाबस्ता माण्हुनि खां सुवाल पुछूं जिन माण्हुनि खे असां वोट ॾियूं था असां उन्हनि खां सुवाल पुछूं असां बदकिस्मती आहे हर माण्हू असां पाण खे वॾो आलिम क़ाबिल सम्झूं था जवाबु त असां तव्हां को बि क्वेश्चन कंहिंसां पुछो उहो माण्हू तव्हांखे कलाक वेही जवाबु ॾींदो कोई सुवालु नथो पुछे हालांकि दुनिया में जेकी तब्दीली आई आहे जिन माण्हुनि जॾहिं सुवाल पुछिया आहिनि त उन सां तब्दीली आई आहे त इहो तव्हां जेको ज़बरदस्त क़िस्म में सुवालु कयो आहे तव्हांजा जेके दोस्त हुजनि हिन टीवी चैनल जा हर जेके दोस्त ॿुधनि था मूंखे त उन ॻोठनि में रहंदड़ माण्हू उन शहरनि में रहंदड़ माण्हू जिन जा उते ॿार पढ़नि था उहे वञी सुवालु पुछनि उतां जे तालीमी इदारे जे SDO खां उतां जे हेड मास्टर खां उन खां त भई छो जेकॾहिं तव्हांखे मथां खां फंडिंग नथी मिले एलोकेशन नथी मिले त असां उनजे लाइ जिदोजहद कयूं उनजे लाइ आवाज़ु उथारियूं ॿाहिरि निकिरूं या जेकॾहिं तव्हां वटि वाक़ई उस्ताद 5 आहिनि 4 सिर्फ़ु वेही घर वेठा आहिनि पघारूं था खणनि त उहे छो नथा अचनि त इहे सुवालु उथारियो ऐं दिस इज़ द बिगनिंग इहा हिकिड़ो स्टार्ट आहे ऐं सुठो स्टार्ट आहे हीअ तव्हां जीअं वेठा आहियो मां तव्हांखे हीअं ब्रेक में चवां पियो त हीअ नौजवान ॿार ॿाहिरि अचनि था जेके नौजवान ख़ासि तौर ते गर्ल्स यंगस्टर्स अचनि थियूं इहा हिकिड़ो इट इज़ द बिगनिंग हिकिड़े सुठे कम जी शुरूआत आहे त सोसाइटी में तब्दीली हूंदी माण्हू पुरउमीद हुजे ऐं तव्हां तमामु सुठो सुवालु पुछियो आहे भाउ महिरबानी ज़बरदस्त अच्छा सर तव्हां चैरिटी हॉस्पिटल जी ॻाल्हि पिया कयो पंहिंजे शहदाद कोट में उन जो इफ़्तिताह तव्हां कयो उन में कहिड़े क़िस्म जी ट्रीटमेंट थींदो ऐं डॉक्टर्स कहिड़े क़िस्म जा मतिलबु हायर कहिड़े स्पेशलिस्ट हा तॾहिं मां जेको आहे न जेको आयुसि त उन में मतिलबु जेको मुंहिंजो प्रोजेक्ट आहे उनजे लाइ शहदाद कोट शहर में प्राइम 4 एकड़ लैंड जेकी आहे उन ते असां फाउंडेशन स्टोन रखियो आहे उनजो बुनियादु रखियो आहे ऐं उनजी प्री प्लानिंग स्टेज ते आहे उहो हिन महिल जीअं मां प्लानिंग जो माण्हू आहियां पर जर्नली मां तव्हांखे हिकिड़ो खाको ॾियां त उन में छा हूंदो त फस्ट ऑफ ऑल ही प्रोजेक्ट 5 खां 10 सालनि जे टाइम में मुकमल थींदो ऐं बिगनिंग में असां हुते OPD ठाहींदासीं आउटडोर पेशेंट हिकिड़ी जनरल हॉस्पिटल हूंदी OPD हूंदी जिते फ्री इलाजु हूंदो माण्हुनि जो मुफ़्त इलाजु हूंदो मुस्तहिक माण्हुनि जो ऐं फेज़ 2 में लैब हूंदी माण्हुनि जी माना हिते त माना बदकिस्मती आहे त लैब सर्विस ॾाढियूं महांगियूं आहिनि ऐं हाणे साइंटिफिक बेसिस ते दुनिया जहिड़ी तरक़ी कई आहे त ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर त हुजे त माण्हू जो खे बीमारी कहिड़ी आहे डायग्नोसिस सही थिए त हुनजे लाइ पैथोलॉजी माना डायग्नोसिस लैब ठहंदी उहो जीअं माण्हुनि जे फ्री में जेको आहे सो डायग्नोसिस थी सघे ऐं उनखां पोइ थर्ड में इहो हूंदो त इंडोर माना एडमिशन की वार्ड ठाहिबो आहे जनरल वार्ड हूंदो रूम्स हूंदा त जेकॾहिं माण्हू रिमोट एरिया खां परे वारे इलाइक़े जॻहियुनि खां अचनि था त उते जीअं रही सघनि ऐं मुंहिंजो ख़्वाबु इहो आहे त अॻिते हली करे उहा हिकिड़ी नर्सिंग हॉस्पिटल या हिकिड़ी नर्सिंग कॉलेज ऐं हली करे यूनिवर्सिटी जो दर्जो अख़्तियार करे त उनजे लाइ जेको आहे सो ख़्वाबु इहो आहे उनजो बुनियादु विधो आहे उनखे मरहलेवार ठाहिबो ऐं उहा शहदाद कोट शहर जी प्राइम लैंड ते शहर में ठाही आहे ऐं
इन जे करे हाणे फ्रीक्वेंट मूंखे विज़िट करणा पवंदा इहो नंढिड़ो प्रोजेक्ट आहे दुआ कयो इंशाल्लाह त ज़बरदस्त तव्हां हिकिड़ी सोच ख़ासि तौर ते वरी पंहिंजे ॻोठ जे लाइ तव्हां कयो था जीअं असांजे कॉलर तव्हां चओ था असां पंहिंजे जेके लाइ ॿाहिरि वञी करे असां केतिरी फैसिलिटीज़ ॿियनि खे ॾियूं था लेकिन पंहिंजे मुल्क लाइ ऐं पंहिंजे सूबे लाइ छा करणु घुरिजे ज़बरदस्त थोरो माज़रत तव्हांजी इजाज़त आहे दुरुस्त कंदा हलो असां हुननि खे सहूलियतूं कोन था ॾियूं सही असां हुननि खे सहूलियतूं कोन था ॾियूं हू उते इलाही सहूलियतूं आहिनि हा असां इहो ज़रूरु था कयूं जंहिंजे लाइ मां हुन अदी जो क्वेश्चन जो बि जवाबु ॾींदुसि त जॾहिं एॾो उते ज़बरदस्त क़िस्म जो सिस्टम आहे असां हुन में फिट था थी वञूं न उहे साॻिया ई माण्हू आहियूं उते को बि करप्शन जो कॉन्सेप्ट कोन्हे ख़ासि तौर ते जंहिं लेवल ते मां कमु कयां थो माण्हू जा बुनियादी मसइला हल आहिनि पाणी बिजली गैस जो को प्रॉब्लम कोन्हे 24/7 उहे शयूं आहिनि जॾहिं खां मां वियो आहियां कॾहिं लोड शइ न थी आहे साल में 2 सालनि में जेकॾहिं मेंटेनेंस रखियल हूंदी आहे त उन लाइ बि एडवांस नोटिस ईंदो आहे त भई 5 मिंट जे लाइ असां मेंटेनेंस कंदासीं हा ऐं उते अमन अमान आहे ऐं उते जेको आहे सो माण्हुनि जा घर आहिनि घरनि जे ॿाहिरां भितियूं कोन्हनि जीअं हिते असां वटि वॾा वॾा कोट ठाहे छॾिया आहिनि त माण्हू जेको आहे सो हिकिड़ो ख़ासि तौर ते मिडिल क्लास जो माण्हू ऐं लोअर मिडिल क्लास जो माण्हू हिकिड़ी उनखे सभु बुनियादी सहूलियतूं मुयसरु आहिनि उते कैनेडा में सिहत ऐं तालीम जो जेको बुनियादी तालीम आहे उनजो जी ज़िम्मेवार स्टेट आहे उहा प्रोवाइड थी करे हिते को माण्हू जेको रहे थो जॾहिं उते अचे थो त उहा स्टेट जी ज़िम्मेवारी आहे त उनजे ॿारनि जी तालीम बल्कि उनजे रहणु अॻिते जेकर तव्हां इन सिलसिले में ॻाल्हाईंदो त मां वधीक उन ते ॻाल्हाईंदुसि त इहो सिर्फ़ु माज़रत सां त उते उहे एतिरा एडवांस आहिनि असां माण्हू जॾहिं अहिड़ी सोसाइटी मां वञी बि फिट था थी वञूं त असांखे कोशिशि कजे त घटि में घटि असां जॾहिं मोटूं त सफ़ीर थी मोटूं था जा सफ़ीर थी मोटूं ऐं अची करे हिते उहे शयूं उन जे लाइ हिते पतो न कयूं त हिन माण्हुनि जो बि हक़ आहे मतिलबु असां जेको पंहिंजो अञा वधीक उतो सिखी करे अञा वधीक पंहिंजे स्किल्स खे अञा इम्प्रूव करे पंहिंजे मुल्क लाइ पंहिंजे सूबे लाइ ख़ासि तौर ते पंहिंजे सिंध लाइ उहे सभु अचीवमेंट्स ऐं उहो अच्छा सर ख़ासि तौर ते जीअं हाणे तव्हां ॻाल्हि पिया कयो हाणे हीअं असांजे पंहिंजे जेको आहे हिते हीअं जेके असांजा नौजवान आहिनि काफ़ी जीअं जो जॉब्स जी असांखे कोन डिग्रियूं वठी करे वेही रहिया आहिनि उन्हनि लाइ तव्हां छा चवंदव त उहो कहिड़े तरीक़े सां कहिड़े रस्ते सां इहे अहिड़ी आसानी सां पंहिंजी मंज़िल जेको आहे माणे सघनि ऐं ख़ासि तौर ते त उन्हनि वटि ऑप्शन्स त हूंदा आहिनि लेकिन उन्हनि खे अञा बि चॉइस न हूंदी आहे त असां लाइ कहिड़ो सही आहे तव्हां सच पुछो त मुंहिंजी माना तव्हां दिलि ख़ुशी ईअं कई आहे त मां सोचियां पियो तव्हां मूंखां अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि पुछो सभ खां पहिरीं ॻाल्हि जीअं मां चवंदो आहियां त नौजवाननि जे लाइ गोल सेटिंग माना ज़िंदगी में पंहिंजो मक़सदु ठाहिनि असां माण्हू छा थींदो आहे बदकिस्मती आहे पंहिंजो गोल सेट न कंदा आहियूं असां अॻिते वधण लाइ थियणो छा आहे असांखे फ्यूचर में जेको आहे सो मां हिते जेको पंहिंजो हिन में घुमणु आयो आहियां त नंढड़े ॿारनि खां पुछंदो आहियां बाबा वॾा थी छा थींदव उहे चवंदा आहिनि साईं कॾहिं वॾा थींदव खिलंदा आहिनि माना मज़ाक कंदो आहियां त गोल सेटिंग ॾाढी ज़रूरी आहे नौजवाननि जे लाइ हाणे थिए ईअं थो त असांजा नौजवान बजाए जो हिन गोल ते फोकस कनि हू प्रॉब्लम्स ते था फोकस कनि साईं मां छा कयां मूंखे डिग्री त आहे नौकिरी मिले कोन थी साईं मां छा कयां मूंखे डिग्री त आहे पर नौकिरी त मूंखे तॾहिं मिलंदी जॾहिं की मां वॾेरे खां या कंहिं बासर शख़्स खां या कंहिं सियासी माण्हू खां मूंखे सिफारिश मिले त मां हुनजे लाइ इहो मैसेज ॾींदो हुउसि मां जॾहिं यूनिवर्सिटी में बि पढ़ाईंदो हुउसि जेकॾहिं तव्हांजे चैनल जे थ्रू मूंखे मुंहिंजा स्टूडेंट ॿुधनि था त उन जी तस्दीक कंदा त भाई ॾिसो मां हितां वियुसि उते वञी करे मां लेक्चर असिस्टेंट प्रोफेसर हुयुसि टीचिंग सां तालुक़ु हो मुंहिंजी पहिरीं नौकिरी उते हुई मूंखे जेकी मिली मां उते गाॾियूं खपाईंदो हुउसि मां कॾहिं गाॾी ज़िंदगी में छा त मां कॾहिं साइकिल बि कोन खपाई आहे पर इरादा हूंदा आहिनि न मर्ज़ूद माण्हू जा मां राति दोस्तनि सां वेठो हुउसि मां ॿुधायो त मां हुते हिकिड़ो जेको मुंहिंजो गोरो हुयो पास हुयो हुनखे ऑलमोस्ट मां दिलि जो दौरो ॾिनो छा थियो त मूंखे जीअं ई हुते मां वियुसि त नौकिरी मूंखे मिली त इंटरव्यू जो थियो मुंहिंजो त मूंखां हुन क्वेश्चन पुछो त माना सिंधी में त मां तव्हांखे ॿुधायां थो त हैवी सोल्ड कार्स तव्हां कॾहिं गाॾियूं खपायूं आहिनि मां चयो नो पर हुन मूंखे ॾिठो त हिनखे जॾहिं गाॾियूं न खपायूं ज़िंदगी में त हीअ कीअं खपाईंदो पर मां हुनखे आराम सां चयो त आई कैन सेल इट खपाए सघां थो हुनखे शायदि उहा ॻाल्हि वणी हुन मूंखे नौकिरी ॾेई छॾी ॿिया कंहिं क्वेश्चन न कयईं सेम डे ते ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हुन मूंखे चयो त बाबा हीउ कस्टमर आयो आहे वञी ॿाहिरां ट्रक आहे अचु हाणे हू 4 खां 5 एकर्स ते उहो शोरूम आहे वॾो तमामु असांजे शहर जो अञा ताईं बि आहे उहा मां पहिरीं नौकिरी कई मां ॿाहिरि वियुसि मोटी अची करे हुनजे अॻियां मुंहुं मोचारो करे बीह रहियुसि हुनजो छा थियो आहे व्हाट हैपेंड डिड यू ब्रिंग द ट्रक मां हुनखे आराम सां चयो त नो ऑल देयर इज़ नो ट्रक हुन पंहिंजी मां चयो का ट्रक कोन्हे ॿाहिरि हुन जंप ॾिनो हुन सम्झो त मुंहिंजी 100-150 ट्रकियूं कोई चोराए वियो ॿाहिरि आयो त
ॾिठईं ऐं आराम सां एॾा नाइस माण्हू पोलाइट मूंखे चई त हीअ छा आहिनि साम्हूं जेके बीठियूं आहिनि मां हुनखे आराम सां चयो हिते असां जीअं इहे वीगो वग़ैरह गाॾियूं अचनि थियूं असांजे ज़माने में हुनखे पिकअप चवंदा हुआसीं मूं चयोमांसि दीज़ आर पिकअप्स हुन मथे ते हथु रखियो जी यार यू ऑलमोस्ट गेव मी हार्ट अटैक दीज़ आर पिकअप्स असां मूं त पिकअप्स दीज़ आर ट्रक्स छो त असां त ट्रक्स उहे चवंदा आहियूं जेके वॾा पठाण जेके ट्रकियूं हलाईंदा आहिनि हुन चयो यार ही कहिड़ो आहे त उनजे लाइ मां नौजवाननि खे हिते बि जॾहिं मां पढ़ंदो हुउसि न हिकिड़ो मैसेज ॾींदो हुउसि मां अॼु बि ॾियां थो हिन मुल्क में तव्हांखे रहणो आहे लुक फॉर द जॉब यूनिफॉर्म में माना तव्हांजी आर्मी बि अची वई पुलिस बि अची वई जंहिं बि नौकिरी में तव्हांखे बंदूक हथ में आहे तव्हां हिन मुल्क में कामयाबु आहियो मां जॾहिं मेहरान यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो हुउसि अॻ में शागिर्द हुउसि जाम शोरो खां शदात कोट वेंदो हुउसि त उहो हालांकि ड्राइवर वग़ैरह सभु सुञाणींदा हुआ चवंदा साईं मास्तर पोयां वेह जाए को सिपाही ईंदो त हुनखे चवंदा साहब किथे वेहंदे त मां ॿारनि खे इहो चवंदो हुउसि उन खां पोइ जॾहिं नौजवाननि पास कयो नई फील्ड जी असांजी प्लानिंग जी मां हुनखे चवंदो हुउसि त बाबा जॉब करणी आहे माना माण्हू कंहिं मोहताज न हुजे तव्हां गैस स्टेशन ते जॉब कयो कंदव साईं असां डिग्री वठी आहे कीअं गैस स्टेशन ते कीअं कयूं मां हिते नालो नथो खणांसि हाणे असांजा दोस्त कुझु मिनिस्टर आहिनि हिते उहे उते गैस स्टेशन ते जॉब कंदा हुआ जॾहिं माण्हू उन मुल्कनि में करे थो छो त उते तानो न आहे तव्हां कहिड़े बि क़िस्म जो कमु था कयो उन में तानो न आहे वर्क इज़ वर्शिप त नौजवाननि खे मां इहो चवंदुसि त बाबा कहिड़े बि क़िस्म जो कमु मिले उहो तव्हांजो तजुर्बो आहे थॉमस एडिसन बल्ब ठाहियो उन 1001 कोशिशि कई हुन इहा 1000 कोशिशि जेकी उन नाकाम वई हुन कॾहिं बि न चयो त मुंहिंजी कोशिशि नाकाम वई हुन चयो आई नो देर आर 1000 वेज विच डू नॉट वर्क 1000 तरीक़ा आहिनि जेके जंहिंसां बल्ब नथो ॿारे सघिजे उहो मुंहिंजो तजुर्बो आहे न त नौजवाननि खे इहो आहे त मायूस न थियो पंहिंजो गोल सेटिंग रखो कोशिशि कयो मोहताज न थियो जहिड़े क़िस्म जो कमु मिले तव्हांखे ख़ासि तौर ते बिज़नेस में अचो धंधो कयो ऐं उन में स्काई इज़ द लिमिट हाणे दुनिया ग्लोबल विलेज थी पई आहे हाणे दुनिया माना तव्हां हीअ सेल फोन मोबाइलूं स्मार्ट फोन तव्हां पंहिंजे हथ में जेको सोशल मीडिया आहे मूंखां कंहिं राति ॿारनि पुछियो साईं कंहिं दोस्त वटि वेठो हुअसि त कीअं अचूं मां चयो यू डू नॉट नीड अली मुमताज़ लांगा तव्हां वटि वॾो मुर्शिद वेठो आहे न तव्हांजे घर में हू ॾिसनि पिया त कहिड़ो मुर्शिद भई गूगल गुरू वेठो आहे न बाबा मुंहिंजो मुर्शिद बि इहो आहे तव्हां गूगल ते वञो सर्च कयो दुनिया जहान जी इंफॉर्मेशन पई आहे हा किथे मुंहिंजी पोइ मां वेठो आहियां मूंखे हा इहो ॿारनि खे मां ज़रूरु चवंदुसि त भाई इंफॉर्मेशन एज आहे ही इंफॉर्मेशन एज आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो ब्रेक वठी न पोइ कंटिन्यू कंदासीं नाज़रीन हीअ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहान सां जेकॾहिं वरी खे जोड़े थी काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के सुरहान से है जेकर मरिस्तन की जोड़े थी जी तो नाज़रीन अली मुमताज़ लांगा साहब असां वटि मौजूद आहिनि काफ़ी सारे ख़ासि तौर ते नौजवान जे हिसाब सां नौजवान जे लाइ त हिकिड़ो सुवाल उन्हनि खां पुछो त उन्हनि जो अचीवमेंट जेको आहे गोल ख़ासि तौर ते एतिरियूं डिग्रीज़ या शायद ऐं इन ॻाल्हि ते बि अली मुमताज़ लांगा सां त वैराइटीज़ बि घणी थी वियूं आहिनि असां वटि फील्ड्स बि पहिरियों इलाही थियूं आहिनि तव्हांजे वक़्त में त कुझु लिमिटेडली फील्ड्स वग़ैरह हूंदियूं त अॼुकल्ह शायदि इहो बि ऑप्शन्स ऐं चॉइस करण में बि प्रॉब्लम थिए थी चलो सर कंहिंखे डिग्री बि मिली वई हिकिड़ी जॉब बि आहे असिस्टेंट प्रोफेसर बि आहे तव्हां वांगुरु पर तव्हां वांगुरु हीअ ॿाहिरि वञनि था त उन्हनि लाइ कहिड़ो सुठो तरीक़ो आहे अॻिते अञा वधीक मज़ीद सक्सेस थियण लाइ हा मूंखे मतिलबु हिकिड़ी जेकी मूं पर्सनली ॻाल्हि नोट कई त जेकॾहिं माण्हू पढ़े थो वरी टीचिंग जे हिसाब सां बि हुनखे मिले थो त हिकिड़ो त जेकॾहिं उन ई फील्ड सां माण्हू जी वाबस्तगी आहे इलाही मुंहिंजा ज़ाती दोस्त आहिनि जेके ॿाहिरां पढ़ी करे PhD वग़ैरह करे मोटी आया सेटल थिया पर नौजवाननि जे लाइ मां इहो ज़रूरु चवंदो हलंदुसि त जीअं त असां पंहिंजी निजी महफ़िलुनि में वेहूं था दोस्तनि सां वेहूं था हर ॻाल्हि माण्हू इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त प्रॉब्लम ॾाढा आहिनि असां वटि पोइ उहा अनएम्प्लॉयमेंट हुजे जॉब रोज़गार जो हुजणु या ॿियूं सहूलियतूं आहिनि जीअं माण्हू इंफ्रास्ट्रक्चर खे ई ॾिसे ॿार सैनिटेशन जी हालत केॾी ख़राबु लॻी पई आहे रोड रस्ता ख़राबु लॻा पिया आहिनि त उन दोस्तनि खे मां इहो चवंदुसि त जेकॾहिं उन्हनि जूं ज़ाती हालतूं उन्हनि खे इजाज़त ॾियनि थियूं त तव्हां महिरबानी करे कैनेडा ऐं ऑस्ट्रेलिया खे पंहिंजो डेस्टिनेशन ठाहियो उन में असांजो मुल्क कैनेडा हर साल हाणे माना रिसेंटली 2,70,000 माण्हुनि खे घुराईंदो आहे कैनेडा खे ऑफिशियली असां चवंदा आहियूं त लैंड ऑफ इमिग्रेंट्स माना इमिग्रेंट्स जी मुहाजिरनि जी ज़मीन ऐं उनखे इहो थींदो आहे त उते अचो उते कोई तव्हांखे इहो तानो न ॾींदो त बाबा हीउ असांजो मुल्क हो ऐं हीउ
छो त उते मेजॉरिटी अक्सरियत उहे माण्हू आहिनि जेके ॿाहिरों खां आया आहिनि, सही ख़ासि तौर ते यूरोप जा माण्हू आया, फ्रेंच ऐं अंग्रेज़ ॿई आया। असांजे मुल्क जी ॿोली जेकी आहे उहा 2 ॿोलियूं आहिनि, तंहिंजे करे असांजे मुल्क खे चवंदा आहिनि बायलिंग्यूअल कंट्री। फ्रेंच ऐं इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि माण्हू, उहा ऑफिशियल लैंग्वेज आहे। त उन्हनि खे मां इहा चवंदो हलंदुसि ऐं ख़ासि तौर ते इहा हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि, जेकॾहिं मूंखां उमिरि में नंढा आहिनि त उन्हनि खे हिदायत कंदुसि त तव्हां इन 2 मुल्कनि खे पंहिंजो टारगेट ठाहियो। उनजो सबबु इहो आहे जेको मुंहिंजी नज़र में, तव्हां जेकॾहिं जीअं हाणे सऊदी में, मिडल ईस्ट में जेतिरे दोस्त रहनि था, केॾी महिनत कनि था, तमामु जफ़ाकश दोस्त आहिनि, असांजे खोड़ सुठनि कमनि में असां सां शामिलु आहिनि। साना में जीअं SSD जो प्रोग्राम आहे, साईं मलास गुलाम क़ादिर मलास साहिबु आहे। पर मूं अहिड़ा दोस्त ॾिठा आहिनि जेके डॉक्टर, इंजीनियर, तमामु वॾे उहिदनि ते, बिज़नेसमैन, जॾहिं दुबई में रहनि था, सऊदी में रहनि था, अल्टीमेटली डिसाइड था कनि त असांजा ॿार वॾा थी विया आहिनि, असां कैनेडा अचूं, छो त हुते शहरियत मिले कोन थी। असां वटि त तव्हांखे 3 सालनि खां पोइ शहरियत मिली थी वञे। लास्ट 10-12 सालनि खां त मां पंहिंजो कैनेडियन पासपोर्ट ते थो ट्रेवल कयां। त ऐं दुनिया जे इलाही मुल्कनि में हलियो वञा, UK हलियो वञा, अमेरिका हलियो वञा, गाॾी ते चढ़ी करे क्रॉस करे हलियो वञा, दुनिया जो वॾे में वॾो फ्रेंडली बॉर्डर आहे। त नौजवाननि खे इहो चवंदुसि त उते इलाही अपॉर्चुनिटीज़ आहिनि, इलाही जेको आहे अॻिते वधण जा मौक़ा आहिनि, त उन्हनि खे टारगेट कयो। हा, तव्हां इमिग्रेशन प्रोसेस में तव्हांजूं पॉइंटियूं नथियूं पूरी थियनि, छो जो पॉइंट सिस्टम आहे असां वटि, त भई तव्हांजी तालीम, तव्हांजी एज, तव्हांजी शादी, त उन में इहे सभु शयूं काउंट थी थियनि। मुंहिंजे ॿाहिरि वञण जो सबबु जेको हुयो, उनजो स्ट्रॉन्ग जेको सबबु हो, मुंहिंजी घरवारी अमरता हुई, छो त उनजी फैमिली ॿाहिरि रहंदी हुई। जॾहिं असां जामशोर में रहंदा हुआसीं त उहा सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ाईंदी हुई, मां मेराण में, पोइ चयोसीं त ॿाहिरि जो मौक़ो मिलियो त हलिया वियासीं। त उते वञण सां इहो आहे त तव्हां उते सेटल थी था वञो। ऐं वधीक ॻाल्हि जेकी मूंखे वणंदी आहे, न रुगो पाण सेटल था थियो, पंहिंजा मिट माइट दोस्त सभिनी खे उते तव्हां उते आबाद करे सघो था, त छो न उहे सुठी ज़िंदगी गुज़ारनि। ऐं ऑस्ट्रेलिया में बि ईअं आहिनि, मुंहिंजा इलाही स्टूडेंट बि उते रहनि था। ॿियो जेको प्रोग्राम आहे त भई तव्हां पढ़णु वञो, जेकॾहिं कंहिंजा पेरेंट्स वग़ैरह कुझु महिनत करे उन्हनि खे जेकॾहिं ॾियनि था जेको आहे सो, त भई असां तव्हांखे कहिड़े बि तरीक़े सां अरेंज करे था ॾियूं पढ़णु वञो, त वरी बि इन 2 मुल्कनि खे टारगेट कयो। छो त इहे अहिड़ा मुल्क आहिनि, उते पढ़ंदव तव्हां 2 साल में डिग्री मिलंदी, छो त हू उहे ई ॿाहिरां खां माण्हू घुराइनि था, हुननि जी इकानमी हिन ते बेस थी करे, त उते उन ॿारनि खे उते जॉब मिली वेंदी। हिन महिल मेराण यूनिवर्सिटी जा इलाही उते ॿार मुंहिंजे शहर में रहनि था, बल्कि पाकिस्तान स्टूडेंट एसोसिएशन जो जेको प्रेसिडेंट बि आहे, असांजे मेराण यूनिवर्सिटी जो शागिर्द आहे हिकिड़ो, इहो जेको आहे आफ़ाक, उहो उते रहे थो। त इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। जेके ॿार उते अचनि त मां उनखे चवंदुसि अचनि, असां वेठा आहियूं, हर शहर में दोस्त वेठा आहिनि, उन्हनि खे गाइड कंदासीं। छो त हितां जेकॾहिं माण्हू ट्यूशन फीस अरेंज करे पहुची वञे न, उन खां पोइ रहण जो ख़र्चो आहे, जेकॾहिं कंहिं माण्हू जो 2000 उतां जो ख़र्चो आहे, त हितां जा ऑलमोस्ट 2.5 लख रुपया थी विया। मिडिल क्लास या लोअर फैमिली जेको ॿार वीचारो पहुचे थो, कहिड़ा अफोर्ड कंदो, त उते इहो बि जॉब मिली थी वञे, माण्हू पंहिंजो ख़र्चो पाण कढी थो वञे। त मां उन्हनि खे स्ट्रांगली चवंदुसि त उते अचो ऐं तालीम जे बेसिस ते अचो, वर्क परमिट जे लाइ अचो, उते तव्हां आराम सां ऐं जल्दी उते जा शहरी थी वेंदव, आबाद थी वेंदव, पाण ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदव, पंहिंजे मिट माइटनि खे दोस्तनि खे बि तव्हां उन्हनि खे बि घुराए सघो था, उन्हनि खे आबाद करे सघो था, उन्हनि गाइड करे सघो था। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठी गाइडलाइंस। सर, साना जो तव्हां नालो खयो, साना जे हवाले सां कुझु छा चवणु चाहींदव? उनजे हवाले सां मां मतिलबु मुंहिंजो अगेन पर्सनल मौक़िफ़ात मां ऐं अदा मुहिद्दीन जेको आहे सो मोराई साहिबु, ऐं असां 2-3 साल त एग्ज़ेक्टिव्स में हुयासीं, अदा वाइस प्रेसिडेंट हुयो, मां जेको आहे सो जॉइंट सेक्रेटरी हुयुसि। ऐं हाणे असांजो साना जो कन्वेंशन थिए थो 28 जून खां 1 जुलाई, 14 सालनि खां पोइ कैनेडा में पियो थिए। त मां ज़रूरु चवंदुसि दोस्तनि खे त भरपूर शिरकत कनि, ऐं उन में उनजा फ़ाइदा त इलाही आहिनि, छो त उते जेके माण्हू रहंदड़ दर्द रखनि था, सिंध सां मोहबत कनि था। हिन दफ़े असांजे साना जे कन्वेंशन जो जेको थीम आहे उहा इंडस वाटर क्राइसिस आहे। उन खां अॻु में जेको असांजो थीम हुयो हेल्थ ते हुयो, उन खां अॻु में हुयो नियाणियुनि जी तालीम ते हुयो। त अहिड़े हिसाब सां जेके उते दोस्त रहूं था, असां हिन महिल असांजो साना जो प्रेसिडेंट आहे अदा मोहम्मद अली महर साहिबु, ऐं जनरल सेक्रेटरी आहे ख़ालिद मेमण साहिबु। त इहे असां सभु दोस्त आहियूं, गॾिजी कमु कयूं था। हाणे टोरंटो में जेको फंक्शन थिए थो 14 सालनि खां पोइ, त उनजी LOC में लोकल ऑर्गेनाइज़िंग कमेटी जो मां मेंबर आहियां। ऐं उन में जेको आहे सो असांजो साईं कोलाची साहिबु आहे, उते तमामु जेको आहे सो हिकिड़ो पढ़ियल ॻढ़ियल माण्हू, साईं राइटर बि आहे, ऐं जेको आहे खैरमंद कोलाची साहिबु,
ऐं प्रेसिडेंट जेको आहे उहो रऊफ़ शेख साहब आहे लाड़काणे जो, उनखे असां उहा ज़िम्मेवारी ॾिनी आहे सारी चेयरमैन हुनजो LOC जो। त हिन दफ़े थिए पियो उन में असांजूं 3 शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त हिकिड़ो थीम रखूं, को बर्निंग इशू हुजे सिंध जो उन ते ॻाल्हायूं, जीअं हाणे इंडस वाटर क्राइसिस ते असां रखियो आहे। उन में स्पीकर घुराईंदा आहियूं त जेके बि पंहिंजो अची फस्ट हैंड नॉलेज ॾियनि माण्हुनि खे। उन में ॿियो इहो हूंदो आहे असांजो म्यूज़िक जो प्रोग्राम हूंदो आहे, त सिंध मां इलाही जेके बि नाले वारा मतिलबु ॻाइणा आहिनि, सिंगर्स आहिनि, उनखे घुराईंदा आहियूं। ऐं टियों जेको आहे आख़िरी हूंदो आहे त सुठे नमूने जो सिंधी रवायतुनि जे हिसाब सां सुठे मतिलबु डिनर जो प्रोग्राम हूंदो आहे, त जीअं माण्हू फूड खे इंजॉय करे सघनि। उनजो जेको मुंहिंजी नज़र में फ़ाइदो थिए थो, 35 कन्वेंशन आहे 35 सालनि खां। उन में इलाही अहिड़ा दोस्त आहिनि जेके जिन कॾहिं उहे मुल्क ॾिठा ई न आहिनि, उहे जॾहिं घुमण था अचनि त उन्हनि जो ज़िंदगी में पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव असां लफ़्ज़ यूज़ कंदा आहियूं, माना ज़ावियो चेंज थो थिए त मुल्क हीअं बि थींदा आहिनि। पोइ उहे जेकॾहिं के ओल्ड एज जा माण्हू आहिनि त उहे पंहिंजे ॿारनि खे पोइ गाइड था कनि, निकिरो। जेकॾहिं के नौजवान अचनि था त उहे कोशिशि था कनि त यार पोइ हिते आबाद थीजे, छो त दुनिया में हिकिड़ो मशहूरु कहावत आहे, सीइंग इज़ बिलीविंग। हाणे मां हिते तव्हांखे 1000 ॻाल्हियूं ॿुधायां, पर जेकॾहिं तव्हांखे आशे अखियुनि सां ॾिसंदो त उहो तव्हांखे वधीक एतबार ईंदो। त उन में इहो थिए थो त असांखे त हिकिड़ो सिंध सां जेकी मोहबत आहे, कनेक्शन आहे, उहा क़ाइमु थी रहे ऐं दोस्तनि खे उन मुल्कनि खे ॾिसण जो मौक़ो थो मिले। ऐं हर साल 200 खां 300 माण्हू सिंध मां अचनि था, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो नवनि मुल्कनि में अचण जे करे उन्हनि जो हिकिड़ो नज़रियो चेंज थो थिए। होप इहा आहे त इहो मोटी अची करे सिंध जे लाइ कुझु कनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। सर तव्हां 14 सालनि खां कैनेडा में आहियो, सिंध जी कहिड़ी अहिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि जेको तव्हांखे हमेशह यादि रहंदी आहे? सिंध सां त हाणे जेको नातो आहे न, उन में सभ खां वधीक जेकी मूंखे ज़ाती तौरु जेकी शइ वणंदी आहे, ऐं जेकी मां उते जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा सभु कलीग अंग्रेज़ आहिनि, छोकिरियूं या छोकिरा सभु गोरा, अछा रंग, गोल्डन वार, इहा चवंदा आहिनि हॉस्पिटैलिटी। हू मुल्क आहे न 3.5 करोड़ माण्हू आहिनि, पर अंग्रेज़नि जो लाइफ स्टाइल अकेलो रहण जो, इंडिपेंडेंट रहण वारो आहे। ॿार खां वधीक कुते ऐं ॿिली सां प्यार था कनि। मां दोस्तनि खे ॿुधायां पियो, खिलनि पिया मूंखे, मूं चयो असांखे जन्नत अलाए मिले अलाए न मिले, पर हिते जेके कुता ऐं ॿिलियूं आहिनि उहे जन्नत ई आहिनि। माना फिर इहो वसारी सुठो खाइनि, उन्हनि जा डेंटिस्ट, उन्हनि जा फेसबुक अकाउंट ठहियल आहिनि कुतनि जा। त मूंखे हॉस्पिटैलिटी ॾाढो अट्रैक्ट कंदी आहे। जीअं हाणे बि मां आयो आहियां त मूंखे हिन ते ख़ुशी थींदी आहे त जंहिं बि शहर में वञा को न को दोस्त निकिरी ईंदो आहे, या दोस्त जो दोस्त निकिरी ईंदो आहे। उहो एॾो कुर्ब थो ॾिए, मोहबत थो ॾिए, त उन सां काफ़ी जेको आहे। हाणे मां शहदाद कोट खां निकितुसि त मुंहिंजो जेको आहे सो भाणे जो बि थिए त दोस्त बि थिए, वक़्तु ख्वाबड़ उहो वीचारो उतां खां वठी मूंसां गॾु आयो। अहिड़ा इलाही दोस्त आहिनि जंहिंजा नाला टाइम जेके नथो खणी सघां, जेके मूंसां गॾिया आया आहिनि। जीअं मां हिते जामशोरो पहुतुसि त मुंहिंजो दोस्त मुनवर जा ॿिया इलाही जेके दोस्त आहिनि, गॾु गॾु माना हिकिड़े पाछे वांगुरु था हलनि। त इहा जेका आहे न, उते बि रहण जे करे नॉर्थ अमेरिका में कहिड़े बि शहर में असां वञूं त उते असांखे ॼण पंहिंजे घर जो अहसासु थींदो आहे। असां वाहिद माण्हू आहियूं, अंग्रेज़ परेशान थींदा आहिनि त असां होटलनि में घटि पर दोस्तनि जे घरनि में वधीक रहंदा आहियूं, जो एॾो इंटरेक्शन आहे, एॾी सुठी माना हिकिड़ी उहा साॻी हॉस्पिटैलिटी आहे। महिमान नवाज़ी। पर सर हिकिड़ो ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन प्रोग्राम सतावन खे असुरहाण चए जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, ऐं वठूं था हिकिड़ो ब्रेक। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के सुरहाण चाहें जेके नंबर रिश्तनि खे जोड़े थी, ऐं जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि। जिते नाज़रीन असां साली मुमताज़ लांघा साहब मौजूद आहिनि, हणूं था उन्हनि जी सर काफ़ी ॾाढी सुठियूं एनर्जेटिक ॻाल्हियूं ऐं सॼो तरीक़ो जेको आहे असांजे सक्सेसफुल लाइफ जो था। पर सर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे थोरी तव्हां पुछण बि ज़रूरु चाहींदमि त कैनेडा में जीअं माण्हू वञनि था, तव्हां बि उते रहियो, त तव्हांखे छा थो लॻे तव्हां वापसि हिते पंहिंजे पाकिस्तान अची सघो, या उते ई बिल्कुलु सेटल आहे ख़ुशि लाइफ पंहिंजी गुज़ारो था? मुंहिंजो जेको पंहिंजो पर्सनल ओपिनियन आहे त जेको आहे सो जीअं त मां हिते पैदा थियो आहियां, ज़ाहिर उहो कनेक्शन त हमेशह रहंदो न, मरण ताईं रहंदो, पर इन टर्म्स ऑफ सेटल थियण जो त मां उते ई रहंदुसि। छो त जेतिरी अटैचमेंट मुंहिंजी हिन मुल्क सां आहे, मुंहिंजा ॿार उते ॼाया आहिनि, मुंहिंजो पुटु मोहम्मद ताशफ़ेन, मुंहिंजी न्याणी बेनज़ीर, उहे उते ॼाया आहिनि। ऐं ईअं जीअं मां तव्हांखे चवंदो हलियो त मिडल ईस्ट खां माण्हू ट्रेवल करे असांजे था अचनि, 20-20 साल 30-30 साल रही करे वीचारा असां सां कॉन्टेक्ट कंदा आहिनि त साईं तरीक़ो ॾसियो, असांजे ॿारनि खे पढ़ायूं, अचूं हेॾे। त मां न चाहींदुसि, जीअं कंहिं कॉलर बि मूंखां क्वेश्चन पुछियो, त पंहिंजे ॿारनि खे मां
हिकिड़ी मयारी तालीम ॾियण जे बजाए मां हुननि खे जेको आहे सो हिते वठी अचां। जीअं हाणे मां हिन गर्मी में आयुसि, मूंखे दोस्तनि चयो त यार तूं गर्मी में आयो आहियां, अकेलो आयो आहियां, ॿार न वठी आयो आहियां, त मां चयो मां हिते बॉर्न रेज़्ड आहियां हितां जो, मां इहो रिस्क खणां थो ऐं मां स्ट्रांगली बिलीव कंदो आहियां पंहिंजे अज़म में। उते बि जॾहिं वियोसि त उते एक्सट्रीम थधि आहे, जॾहिं दोस्त मूंखां अंग्रेज़ बि उते पुछंदा आहिनि त उनखे चवंदोसि त भई मां हिकिड़ी एक्सट्रीम वेदर में पैदा थींदड़ इंसानु आहियां। हुते 50+ में रहंदोसि, हिते 50- में थो रहां। मुंहिंजे लाइ त मां को माइल्ड वेदर में या विच वारी वेदर में त रहियो न आहियां, बारिशुनि वारी में या कंहिं समुंड जे किनारे ते वॾो त थियो न आहियां मां। तंहिंजे करे मूंखे असां लाइ त ॻाल्हि साॻी आहे। हुते बि तमामु शदीद क़िस्म जी शदादकोट जैकबाद जी गर्मी, हुते जेको आहे एडमिंटन जो तमामु नॉर्थ पोल, माना ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे 12 कलाकनि जो। त उनजे लाइ ईअं न आहे त मां हिते हिन धरती सां मोहबत नथो कयां, पर इहो ज़रूरु मां ॾिसां थो, मां हिकिड़ो रियलिस्टिक ओपिनियन रखां थो त जॾहिं मां ॿियनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ो सफ़ीर थी करे, एम्बेसडर थी करे इहा चवां थो त ख़ुदा खे मञो, कोशिशि कयो पंहिंजे बचनि ॿारनि खे सुठी ज़िंदगी जे लाइ ॿाहिरि कढो, त मां घटि में घटि पंहिंजी औलाद खे सज़ा न ॾींदुसि। हा, पोइ मां पंहिंजी मरण घणी ताईं थी सघे थो इहो ट्रेवल कंदो रहां, जिदोजहद कंदो रहां, जेको कुझु जंहिं धरती में मां पैदा थियो आहियां उनखे ॾियण जे लाइ कुझु करे सघां थो त कंदो रहंदुसि पंहिंजी लेवल ते, पर थी सघे थो परमानेंट मां उते ई गुज़ारींदुसि। पर इंसान जो हालात आहिनि ऐं जज़्बात आहिनि, तब्दील था थियनि, त उन ते त को कंट्रोल कोन्हे। ज़बरदस्त एक्चुअली। अच्छा सर, तव्हांखे मौसीक़ी सां केतिरो लॻाव आहे? मौसीक़ी सां त वक़्तु मिलंदो आहे? बिल्कुलु मतिलबु वक़्तु ई वक़्तु हूंदो आहे मौसीक़ी जे लाइ। छो त मूंखे माना भाग में मां ईअं चवंदुसि त मां पंहिंजे भाग जो धणी ईअं रहियुसि त मां हुते वञण खां पोइ बि पंहिंजी लाइफ खे कॾहिं बि मॉनिटरी टर्म्स में न सोचियो आहे। खिलंदा आहिनि दोस्त मूं ते। मां ज़िंदगी में कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु पैसो कमाइण न रखियो आहे। मां माण्हुनि खे मिसाल ॾींदो आहियां घणी हिते पंहिंजे तव्हांजे सिंध जी सियासी शख़्सियतुनि जा, त माण्हू पंहिंजी इज़त ठाहे, पैसो न ठाहे। ऐं हिते एॾा मिसाल आहिनि, माण्हू पैसो लॻाए पंहिंजी इज़त ठाहींदा आहिनि, त यार मां जेको आहे पैसो लॻाए अहिड़ो कमु कयां त इज़त ठहे मुंहिंजी। त उते बि मूंखे माना भाग ईअं थियो त साॻी गवर्नमेंट सेक्टर में जॉब मिली वई। गवर्नमेंट सेक्टर में जॉब मिलण सां इहो थियो त मुंहिंजा साॻिया नॉर्मल आवर्स वर्क जा 8 to 4:30, 5 बजे खां पोइ पंहिंजे ॿारनि वाइफ सां गॾु टाइम गुज़ारींदो आहे। उते सिॼु राति जो 10-11 बजे लहंदो आहे। उनखां पोइ दोस्तनि सां टाइम, महफ़िल जूं मौसीक़ी जूं ॻाल्हियूं, जा हीअ जेकी साना सां पंहिंजी अटैचमेंट आहे, उनजो सबबु बि इहो आहे त इहे जेके बि चऊं था जेके फ़नकार हुते अचनि था, मौसीक़ार अचनि था, त भला उन्हनि खे बि दुनिया बि ॾिसण जो मौक़ो मिले, उहे बि प्रोमोट थियनि, अॻिते वधनि। त पंहिंजो मौसीक़ी ते सुवाल जो जवाबु मां तकिड़ो तव्हांखे ॾींदो हलां त बचपन में जॾहिं मां हाई स्कूल ताईं वई, उनखां पोइ यूनिवर्सिटी जो ज़मानो, उहो असांजो इहो बस जो सफ़र हुजे, कंहिं गाॾी में, रेल में या जाम शोरे जे गलियुनि में दोस्तनि सां टहक हुजनि, उस्ताद बुखारी जी शाइरी मंज़ूर सखीराणी जी आवाज़ में ॿुधी ॿुधी वक़्तु गुज़ारियो, हाणे बि ॿुधंदा आहियूं। उनखां पोइ यूनिवर्सिटी जो ज़मानो जॾहिं हुयो, शेख अयाज़ जो उरूज हुयो, पोइ उन में थोरी घणी नेशनलिज़म हुजे या छा, त शेख अयाज़ खे ॿुधोसीं। ऐं हाणे वरी थोरो मैच्योरिटी आई आहे एज जे हिसाब सां, त लतीफ़ साईं खे वरी पढ़ण जो मौक़ो मिलियो आहे। हाणे रिसेंटली दोस्तनि हुते लतीफ़ डे मल्हायो, त हुननि रिक्वेस्ट कई त हुन ते मूं जेको आहे सो ॻाल्हायो। त कुझु दोस्त चवंदा आहिनि त यार तूं वाहिद माण्हू आहे जेको मेरठ यूनिवर्सिटी में पढ़ी करे बि अदब जी तरफ़ तुंहिंजो लाड़ो आहे। मां चवंदो आहियां मां बेअदब क़िस्म जो माण्हू आहियां, पर मौक़ो मिली वेंदो आहे कुझु अदब वारे माण्हुनि सां वेहण जो, त ईअं दोस्तनि खां हिननि खां ॿुधी करे त मौसीक़ी सां मतिलबु इंतिहा क़िस्म जो लॻाव आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी आहे न त हिकु त हीअ हयाती उस्ताद वई अजाई, ॿी सोच ज़िंदगानी सदबार थी सजाई, हिकु प्यार यार ॼाणा ॿी कार कान ॼाणा, हिते मीर पीर आया नाणे बिना विकाणा। या दोस्तनि सां वक़्तु गुज़ारियो हुयो पूरी सिंध में। शेख अयाज़ जो शेर हुजे त हिन जीवन जे चओ वाटे ते के यार मिलिया हा कुर्ब मंझां, पर वक़्तु ॾिनो को अहिड़ो धोखो, को काॾे वियो को काॾे वियो, हिकु ॿेड़ी हुई सा ॿुॾंदी वई, ताक हुन जा तरंदा विया, को काॾे वियो सो काॾे वियो। मज़ा आया, हिनखे इंजॉय कंदा हुआसीं, पर वाक़ई ज़िंदगी में इंसानु ॾिसो दुनिया जी कहिड़े कहिड़े कुंड कुड़ चढ़ियो। हा, या लतीफ़ साईं जो शेर हुजे त भई तव्हां जेको मूंखे पसंदि ईंदो आहे, मूंखे ख़ासि तौर ते वणंदो आहे त अखियूं ईअं उदास सिपियूं जीअं समुंड में, हू उदास अबर लहे हिननि तुंहिंजी आस, परियां संदी प्यास लोक ॾिठे न लहे। त उते त माण्हू खे जेको बि टाइम मिलंदो आहे
त असुल इन शाइरी जे पोयां छा मक़सदु आहे, उनजी मोहबत में ऐं लफ़्ज़नि में केॾो कमाल आहे, उहा त ख़बर बि उते ई थी पए न। वाह वाह, हा ज़बरदस्त जी, ज़बरदस्त। जॾहिं माण्हू पंहिंजनि खां परे आहे। पंहिंजनि बिल्कुलु जी बिल्कुलु सर, पंहिंजनि खां परे त घणी पोइ वरी सिक मोहबत हा उहो बिल्कुलु अञा वधीक वधंदी आहे। बिल्कुलु। पर सर हाणे खाधे में तव्हांखे छा पसंदि आहे, हुतो जे खाधनि में, हितो जे मां त खाधनि में? हिकु दोस्त खिलंदा आहिनि, मां अंग्रेज़नि खे लफ़्ज़ सेखारियो आहे उते, तव्हां मूंखे कहिड़ो? यकीन कयो, दाल भत। दाल भत। मूंखे चवंदा आहिनि छो जो हुते माण्हू जो जेको जीअं अदा मयो थींदा उनखे बि अली कॉल कंदा आहिनि, या ॿिया दोस्त आहिनि सही। या गुलाम या मिडल, मूंखे अली कॉल कंदा आहिनि न। चवंदो वेंदो आहे अली डिड यू ईट दाल भत टुडे, हो चवंदा आहिनि दाल भत पावर, बाबा दाल भत जो पावर। मुंहिंजो पसंदीदा जो डिश आहे उहा दाल। मां राति जे दोस्त वटि जामशोर में रहियल हुयुसि त फरमाइश करे मां दाल भत ठारायो, मन वटि वरी दाल भत खाईंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त। हिकिड़ी कॉल अची वठी सर, जी। पोइ किथे हलो सलामकुम। तमामु पुरकशिश सॼो कैनेडा घुमाए आयोसीं, मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायूं। जी। इहो मां इहा ॻाल्हि कयां त छा भला एतिरनि सिंधियुनि एतिरनि घुमण खां पोइ बि छा प्रिफर कंदो, इहे ॻाल्हि खे लाइक कंदो त हाणे घणो थियो कैनेडा खे छॾे अचे शहजाद कोट वसाइजे, हितां जे माण्हुनि जी ख़िदमतूं जारी कजनि, ही कजनि हू कजनि। ऐं ॿी ॻाल्हि साईं जेका हॉस्पिटल चली कई, छा उतां जे माण्हुनि में ख़ासि तरह सां गोरनि में त ॿुधण में ईंदो आहे त तमामु घटि आहे, ऐं उन्हनि वटि टाइम सां वञिणो हूंदो आहे, टाइम सां उथिणो हूंदो आहे। मूंखे बि कंहिं दोस्त उते जेको PhD करणु वियो हो ऐं हुन ॿुधायो दावत ते घुराई त बाक़ाइदे मान्यताई बस कई थी त ॾिसे त उथण मेमर वारी साहब तव्हांजो आवाज़ बिल्कुलु हल्को सो पियो अचे। अचे। हाणे क्लियर? जी 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 जी, छा पिया चओ? जी जी। त चई न मूंखे वठी करे उछलाई कई त असांजी हॉस्पिटलिटी सिंध जी ऐं उतां जे अंग्रेज़नि जी उन में साईं खे छा फ़र्क़ु महसूसु कयो प्लीज़? ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे, शहजाद कोट वापसि ईंदा न ईंदा। ठीकु आहे मेमर साहब, थैंक यू, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया। जी, हिन जा ॿ सुवाल, हिकिड़ा त शहजाद कोट तां वापसि ईंदो न ईंदो, ऐं उन खां पोइ जेको ख़ासि तौर ते हॉस्पिटलिटी लिहाज़ सां, दोस्ती जे लिहाज़ सां उतो जे हितो जे में कहिड़ो फ़र्क़ु आहे, कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे वधीक वणंदी आहे? भाउ तव्हांजो ज़बरदस्त क़िस्म जो क्वेश्चन आहे, ऐं उनजे लाइ मां तव्हांखे रियलिस्टिक सुवाल जो माना हिकिड़ो हक़ीक़त पसंदि ते पंहिंजी दिलि जी जज़्बाती ॻाल्हि कंदुसि त मां ज़िंदगी में हमेशह इहो यकीन रखियो आहे त लाइफ इज़ जर्नी, ज़िंदगी जेको आहे न हिकिड़ो सफ़र आहे, ऐं जिते माण्हू बीहजी वियो उते इंसान जो इख़्तिताम आहे। उनजे करे ई मूंखे अफ़सोस थींदो आहे, इलाही अफ़सोस थींदो आहे, जेके माण्हू वीचारा ॻोठनि में रहनि था, ॻोठनि में ई उन्हनि जे लाइ दुनिया उहा आहे। मां शहजाद कोट जॾहिं छॾियां पियो त मां ॾाढो रंजीदा हुयुसि, मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। मूं सम्झो दुनिया जो बहितरीनु शहर शहजाद कोट आहे, मुंहिंजी हुन सां मोहबत। जॾहिं मां जामशोरो आयुसि, जामशोरे सां मुंहिंजी एॾो लगाव थी वियो, जॾहिं मां जामशोरो छॾियां पियो मां पंहिंजी तस्वीरूं संभाले रखियूं आहिनि। मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो मोहसन, साईं मंज़ूर डायरी, डॉक्टर दोस्त अली ख्वाजा डीन उतां जो, उहे हुनजा गवाह आहिनि। मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा जेको आहे बीहनि कोन पिया, त मां कीअं छॾींदुसि हिन मुल्क खे। जामशोर जूं हवाऊं, हितां जी मोहबत, जंहिं मूंखे डिग्री ॾिनी, नौकिरी ॾिनी, जंहिं मूंखे उतां जी ज़ाल मूंखे उतां मिली, मुंहिंजो अंग्रेज़ चवंदी ज़ाल खे चवंदा आहिनि बेटर हाफ, मुंहिंजो सुठो अधु। छो जो जेकॾहिं मां महिमान नवाज़ी हिते कयां थो घर में वेही करे, जेकॾहिं माण्हू खे पंहिंजी घरवारी पंहिंजे मुड़ुस खे ई मानी सही न ॾींदी त ॿियनि दोस्तनि खे छा घुराईंदो? माण्हू घुराए त पंहिंजी बेइज़ती न कराईंदो न। त उनजे सहकार सां ई माण्हू अॻिते वधे थो। त इहो सफ़र जारी रहंदो भाउ, जेसि ताईं हयाती आहे। कोशिशि कबी त जंहिं हालतुनि में बि, जंहिं तरीक़े सां बि जेको कुझु आहियूं इन धरती जे करे आहियूं, उन स्कूलनि जे करे आहियूं जिन में पढ़ियासीं, उन माण्हुनि जे करे आहियूं, उन्हनि जी दुआउनि जे करे आहियूं, त उन्हनि खे गिव बैक कबो। बाक़ी रहण जे हिसाब सां मां अॻु बि तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त परमनेंट न, बाक़ी हितां जी ख़िदमत कबी। मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि खे उहा ई शइ खपे थी, भली मां अची रही करे कंहिं माण्हुनि सां उन्हनि जी बग़ैर कंहिं हालत बटाइण जे उन सां गॾु रही करे ओड़ो थी वञा। मां नथो चाहियां त को माण्हू उहो चाहींदा या न, मां पर्सनली पाण चाहियां थो इहो चाहींदुसि। ऐं ॿियो जेको सुवाल छा हुयो, सेकंड थोरो ॿुधायो मूंखे। सर दोस्ती जे लिहाज़ सां त हुतो जी दोस्ती ऐं हितो जी दोस्ती में? दोस्ती त हाणे बा कमाल आहे, इंसान में फितरतनि इहा हिकिड़ी आदत आहे त दोस्त माण्हू हर जिते किथे थो ॻोल्हे।
सही, ऐं दोस्त जी एॾी वसी माना हिकिड़ी वज़ाहत आहे त उनजे लाइ छा कजे। त उतां जा माण्हू बि स्ट्रांगली दोस्ती में बिलीव था कनि, उतां जे माण्हुनि में बि हॉस्पिटैलिटी आहे। ऐं हिते जीअं ख़ासि तौर ते कॾहिं कॾहिं मां नालो नथो खणा पर चवंदो आहे माण्हू, कंहिं माण्हू सां कोई माण्हू शादी बि करणु चाहींदो आहे त घरवारी जी बि ख़्वाहिश हूंदी आहे त भई मूंखे तूं दोस्त बि सम्झ। त हू माण्हू एतिरा माइंड में एडवांस आहिनि त ईअं न आहे त दोस्त जी हिकिड़ी क्राइटेरिया आहे, हुन सां मोहबत हिकिड़ी आहे, पर ॿियो को माण्हू आहे या को लाइफ पार्टनर आहे या छा आहे त उहो वरी उनजो डिफरेंट रोल आहे। त उहे माण्हू बि दोस्ती में बाकमाल आहिनि, सुठा आहिनि। डिपेंड थो करे त तव्हां आहियो। ताड़ी हिकु हथ सां न वॼंदी आहे, ॿिनी हथनि सां वॼंदी आहे। हा, पाण त जिते बि हुजऊं, जीअं बि हुजऊं, कोशिशि कंदा आहियूं। उतां जो हिकिड़ी मशहूरु जेको आहे सो टर्म अंग्रेज़नि जो यूज़ कंदा आहिनि, ट्रीट द पीपल द वे यू वांट टू बी ट्रीटेड। तव्हां चाहियो था माण्हू तव्हां सां इज़त वारो सलूक रखनि था, माण्हुनि खे इज़त ॾियो न। जेके तव्हां इहो सम्झो मां कंहिंजी बेइज़ती करे छॾियां, उहो मुंहिंजी इज़त करे, ठीकु आहे, थोरे टाइम जे लाइ कंदो, या तव्हांखे अलाह साईं ताक़त ॾिनी आहे कंदो, पर पुट तव्हां हुन खां पुछंदो त उन माण्हू वटि तव्हांजी कहिड़ी इज़त हूंदी आहे, कोन हूंदी। त उते माण्हुनि में इहा आहे मोहबत आहे, तव्हां हुन सां मोहबत कयो। पर जेकॾहिं माण्हू हितां ई अहिड़ी शयूं पंहिंजे शोल्डर्स ते, मुंहिंजो हिकिड़ो प्रोफेसर उहो चवंदो त भली माण्हू हिते अचनि था दुनिया मां, पर पंहिंजे कुलनि ते उन पंहिंजे ॻोठनि जूं रिस्मूं रवाजूं या आदतूं खणी था अचनि, लगेज ऑन देयर शोल्डर्स खणी था। कोशिशि करे माण्हू जेका तब्दील करे थो त ज़बरदस्त, ॾाढी सुठियूं ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं तव्हां असां सां शेयर कयूं। पर सुबुह महिराण में अची करे महिराण टीवी ते अची करे कीअं लॻो? ॾाढो ज़बरदस्त लॻो, पंहिंजे घर जहिड़ो माहौल लॻो। ऐं मूंखे वंस अगेन मां इहो हिकिड़ो रिपीट कंदुसि त महिराण टीवी ख़ासि तौर ते सिंधी माण्हुनि जे लाइ, सिंधी कल्चर जे लाइ, ऐं साईं मोराई साहिब जो जेको विज़न आहे त अलाह साईं उन्हनि खे अञा बि हिमत ॾींदो त अॻिते उन कम खे वधाइनि, उन सां जेतिरी सोशल तब्दीली अची सघे थी अचे। ऐं आई एम रियली वेरी हैप्पी, ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻो। थैंक यू सर। ऐं मैसेज छा डिलीवर कंदा? मैसेज इहो आहे त सभ खां पहिरियों ख़ासि तौर ते हीअ नौजवाननि जे लाइ मैसेज आहे त भई दुनिया जेकी आहे हाणे ग्लोबल विलेज हिकिड़ो ॻोठु ठही वई आहे। ॿाहिरि निकिरण जा अनेक ज़रिया आहिनि, निकिरो, पर सुठी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारण जे लाइ निकिरो ॿाहिरि, ऐं उन में इहो रखो। उते अचण सां इहो थींदो माण्हू लाइक़ु थींदो त माण्हू वरी पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघंदो। त 5 शयूं अहिड़ी जेके मां चवंदो आहियां त उहे माण्हू में स्ट्रांगली मुंहिंजो बिलीव आहे त फ्री यूअर हार्ट फ्रॉम हेटरेड, फ्री यूअर माइंड फ्रॉम वरीज़, लिव सिंपल, एक्सपेक्ट लेस, गिव मोर। दिलियूं पंहिंजी नफ़रतुनि खां आज़ादु कयो, दिमाग़ पंहिंजो गणितनि खां, सुभाणे छा थींदो ॾिठो ईंदो, पर माण्हू पंहिंजे तरफ़ां फुल कोशिशि करे। ॿियो सादगी में रहो। असां माण्हू ब्रांड जा मारियल आहियूं, हिनखे ब्रांडेड वॉच आहे, हिनखे ब्रांडेड कपिड़ा आहिनि। मां चवंदो आहियां माण्हू पंहिंजो पाण में हिकिड़ो ब्रांड हुजे न, माण्हू हुनखे ॾिसी चवे त ब्रांड हुजे, इहा आहे। ऐं एक्सपेक्ट लेस, मां जेकॾहिं ॿाहिरि निकिरां चवां त हर शइ परफेक्ट हुजे, तव्हां मूं ते खिलंदव, बल्कि मुंहिंजा दोस्त मूं ते खिलिया आहिनि त मां हुननि खे जंहिंसां मिलां थो गर्मी आहे, चवां थो किथे आहे गर्मी, भई आहे त आहे न, पर हुनखे मुड़ुस थी मुंहुं ॾिबो न। त इहे माण्हू एक्सपेक्ट लेस करे त बाबा ठीकु आहे, जेको आहे ठीकु आहे मूं वटि आहे। हाणे छा आहे, मूंखे अहिड़ो कुझु कमु करिणो आहे त जीअं मां हिन लाइक़ु थियां त माण्हुनि खे ॾेई सघां न, गिव मोर। इहो मुंहिंजो मैसेज आहे। ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो। थैंक यू सर, तव्हां असांजे प्रोग्राम में तव्हांजी वॾी महिरबानी, लख लाइक़। ऐं सर जॾहिं तव्हां कैनेडा वञो त कैनेडा में सभिनी तरफ़ां जेको असांजे भाभी खे प्यार ऐं ॿारनि खे बि प्यार ऐं सलाम ज़रूरु ॾींदा। ऐं असांखे ॾाढो सुठो लॻो। जी त नाज़रीन, असांजो वक़्तु थियो आहे पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी जो, ऐं हिन प्रोग्राम सां ताबुत कयो आहे सुरहाण चांहि, जेके नमूने खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए वठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा पंहिंजे कंहिं वेझो के दुकान त सुरहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। ऐं पंहिंजी होस्ट तेरी मां खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।